नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार ऐं आहियां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। मुस्लिम लीग काफ के सदर चौधरी शुजात हुसैन सियासी सूरत-हाल के तनाज़ुर में पार्टी ऐं ख़ानदान में इख़्तिलाफ़ वारनि ख़बरुनि की तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त समूरा सियासी फ़ैसिला संदसि मुशावरत सां थिया ऐं हिन जी मुकमिल हिमायत हासिल आहे। असांजो ख़ानदान ऐं जमायत हिक पेज ते आहिनि। जेके अफ़वाहूं हली रहियूं आहिनि ऐं हलाई पियूं वञनि उहे ग़लति आहिनि। नाज़िम जोखियो क़त्ल केस में पीपल्स पार्टी के क़ौमी असेंबली के मेंबर जाम अब्दुल करीम समेत समूरनि जवाबदारनि जा नाला ECL में विझण की मंजूरी ॾेई छॾी। मंजूरी वफ़ाक़ी काबीना की सर्कुलेशन समरी ज़रिए वरिती वई। सिंध हाई कोर्ट नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम की वफ़ाक़ी घर वज़ीर ऐं गवर्नर सिंध ख़िलाफ़ तोहीनी अदालत वारी दरख़्वास्त वापस वठण ते उकलाए छॾी। जाम अब्दुल करीम वतन वापसी बाबत शेख रशीद ऐं इमरान इस्माइल ख़िलाफ़ तोहीनी अदालत वारी दरख़्वास्त वापस वठी छॾी। असांजो हथ इमरान ख़ान जे गिची में पइजी चुको आहे। तव्हां पंहिंजी नालाइकी सबबि पंहिंजे अकाउंट ते ॿार बणिजी चुका आहियो। असांजो हदफ़ इदारनि खे मज़बूत बणाइणु आहे। क़ौम कंहिंजी बि ग़ुलामी क़बूल न कंदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो बयानु। चवे थो नाजाइज़ हुकूमत जे ख़ात्मे लाइ घरां निकिता आहियूं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि जो नालो ECL में विधो वञे। नून लीग के सदर शहबाज शरीफ चयो आहे त छा मुल्क में महांगाई थियणु आलमी साज़िश आहे। हाणे हुकूमत जे ख़ात्मे जो वक़्तु अची चुको आहे। रियासत मदीना जी ॻाल्हि कंदड़नि करप्शन खे आम कयो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान वटि कुझु ॾींहं बचिया आहिनि। PTI जे करप्शन जो हिसाबु अवाम आॾो थींदो। नून लीग ख़िलाफ़ ठाहियल केस अवाम आॾो रखिया वञनि। उस्मान बुज़दार लाइ चयो वेंदो त पंजाब जो बहितर वॾो वज़ीर आहे। कुंज वोट हासिल करण लाइ पंजाब जे वॾे वज़ीर जी क़ुर्बानी ॾिनी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जी सियासी कमेटी जो इजलास तलब करे वरितो। बेइतमादी रिथ तोड़े मुल्क जी मजमूई सियासी सूरत-हाल ते वीचारियो वेंदो। इजलास में इताद ऐं बाग़ी मेंबरनि सां राब्तनि बाबति कमेटी खे टास्क ॾिनो वेंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी अफ़गानिस्तान जे पाड़ेसरी मुल्कनि जे 3 इजलास में शिरकत लाइ चीन रवानो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सां चीनी क़यादत सां मुलाक़ात कंदो। रूस ऐं ईरान जे परॾेही वज़ीरनि सां बि मुलाक़ात थियल। सिंजरो वेझो ॻोठ रखियल ख़ान रिंद में रिंद बिरादरी जे बिंदुरनि में ज़मीनी तकरार सां झड़ो। नौजवान क़तल। नौजवान रजीब रिंद जो लाश सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। घोटकी ज़िले में अगवाउनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। रोंती वेझो पोरे ते सन अली गडाणी मुबैना तौरु अगवा थी वियो। मुगवी जी बाज़ियाबी बावजूदि ॾोहारियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थी सघियो। रतदिरो वेझो ॻोठ सजण जोयो में पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिक मुगवी खे बाज़ियाब कराए वरितो। ककड़ भरिसां थड़ी जादू शहीद लिंक रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर पीटसन फौत थी वियो। गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े माछीवाला इंडस हाईवे ते मुसाफ़िर बस ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर हिकु ॼणो फौत थी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। बरोबर सां ॻोठ मकरियारी में बिजली जूं तारूं किरण सबबि नौजवान दिलण ज़रदारी फौत थी वियो। ऐं अमेरिकी कौंसल जनरल मार्क एस्ट्रो जो मुंहं जो दौरो जो दौरो। अमेरिकी कौंसल जनरल स्तूपा गिरतबाद ऐं म्यूज़ियम समेत ॿिया क़दीमी आसार घुमी ॾिठा। This headline news is brought